Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु असां ग़ज़वा तबूक जे वाक़े खे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां पढ़ंदासीं। सो अचो त हाणे स्टार्ट कयूं। ग़ज़वा तबूक कॾहिं लॻी, इहो पेपरनि में अक्सर सुवाल पुछियो वेंदो आहे। ग़ज़वा तबूक नव हिजरी में लॻी। अच्छा, उनखां पोइ थोरो मां इन जो जेको आहे ख़ुलासो तव्हां जे अॻियां पेश कयां। तबूक जो इलाइक़ो मदीने मुनवरा खां ॾखिण तरफ़ तक़रीबन 500 किलोमीटर जे पंध ते आहे। ठीकु आहे। मुसलमाननि जे मुसलसल फ़तहनि ख़ासि तौर ते मके फ़तह जे करे ऐं ग़ज़वा हुननि जी शानदार फ़तह ॾिसी रोम जे बादशाह हरकल खे मुसलमाननि जी वधंदड़ ताक़त खां ख़ौफ़ महसूसु थियो। हिन मुसलमाननि जी वधंदड़ ताक़त खे ख़तमु करण लाइ हिकु वॾो जंगी लश्कर तयारु कयो। उन लश्कर जी ख़बर शाम मां मदीने मुनवरा आयल वापारनि जे ज़रिए हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पइजी वई। सो हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सन 9 हिजरी जो ज़मानो सख़्तु गर्मी ऐं सामा मुसलमान मके फ़तह ऐं ग़ज़वा हुनैन मां अञा मस फ़ारिग़ थिया। सभ खां वॾी आज़माइश हुई त उन्हनि जो फ़सुलु पचण ऐं लुणण जे वेझो हो ऐं पंधु बि तमामु घणो परे हो। उन करे क़ुर मजीद में उन हालतुनि खे असर यानी तंगी जी वारी हालत सां बयानु कयो वियो आहे। उन मौक़े ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ी अल्लाह खे मदीने मुनवरा जो नाइब बणायो। सो तबूक छाजे लाइ मशहूरु आहे, इहो अक्सर पेपरनि में सुवालु ईंदो आहे। तबूक छा आहे? सो तबूक इलाइक़ो आहे जेको मदीने मुनवरा खां 500 किलोमीटर जे पंध ते आहे। तबूक इलाइक़ो आहे जेको मदीने मुनवरा खां तक़रीबन 500 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे। अच्छा, उनखां पोइ जेको आहे इहो सुवालु एग्ज़ाम में अक्सर ईंदो आहे त ग़ज़वा तबूक में नसारा जेको रोम जो बादशाह हो, उहो जेको आहे अॻुवाण केरु हुयो? ग़ज़वा तबूक में जेको आहे नसारा क़ौम जो अॻुवाण केरु हुयो? सो रोम जो बादशाह हरकल हुयो। ग़ज़वा तबूक में रोम जो बादशाह हरकल हो। अच्छा, थोरो मां इहो ॿुधाईंदो हलां तव्हांखे त हीअ जंग जेको आहे लॻी न हुई, छो जे करे त उहे जेके इहे रोम जो बादशाह हुयो, इन मुसलमाननि जो वधंदड़ जेको आहे लश्कर ॾिसी करे मैदान में पहुतो ई न ऐं मुसलमान जेके बिना जंग जे फ़तहयाब थी मोटी आया हुया। अच्छा, ॿियो सुवालु इहो एग्ज़ाम ईंदो आहे त ग़ज़वा तबूक जे मौक़े ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुनवरा जो नाइब कंहिंखे बणायो? सो इन जो जवाबु आहे ग़ज़वा तबूक जे मौक़े ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा खे मदीने मुनवरा जो नाइब मुक़र्रर कयो।
ठीकु आहे। उनखां पोइ ग़ज़वा तबूक खे तबूक छाजे लाइ सॾियो वञे थो, इहो बि पेपरनि में सुवालु ईंदो आहे, त टकरी जे करे, पहाड़नि जे करे, मैदान जे करे, बस्ती जे करे वग़ैरह वग़ैरह। सो ग़ज़वा तबूक खे मैदान तबूक जे नाले सां सॾियो वेंदो आहे। सॾियो वेंदो आहे। अच्छा, थोरो मां हाणे तव्हांखे इन जी डिटेल ॿुधाईंदो हलां। हिन ग़ज़वा में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान फरमायो त जंहिंखे बि पंहिंजी सवारी आहे पाण सां गॾु ॻिनी हले, छाकाणि त पंधु तमामु घणो परे हुयो। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो पिणु फरमायो त हिन ग़ज़वा में जेका माली क़ुर्बानी पिणु पेश कजे। उहो ऐलान ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर जो समूरो सामान आका जी ख़िदमत में हाज़िर कयो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह पंहिंजे घर जो अधु सामान पेश कयो ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह जेके ॾाढा शाहूकार हुया, हिन 900 ऊठ, 1000 घोड़ा ऐं साढा 29 किलो चांदी, 1000 दीनार ऐं ॿियो सामान पेश कयो। उन मौक़े ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उस्मान जे गनी रज़ी अल्लाह जे हिन अमल ते ॾाढो ख़ुशि थिया ऐं पिणु उन जी साराह कई। मुस्लमाननि जो 3000 जो लश्कर अटकल 14 ॾींहंनि खां पोइ तबूक जे मैदान में पंधु करे पहुतो। सख़्तु गर्मी, उन करे जानवर तोड़े माण्हू थकिजी चुका। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बरकत दुआ जी बरकत सां मींहुं वसियो। मुस्लमान ॾाढा ख़ुशि थिया ऐं मुस्लमान तबूक जे मैदान में 20 ॾींहं नसारा जो इंतज़ारु कयो। मुस्लमाननि जी बहादुरी जो रोब अहिड़ो त छाइजी वियो जो हिननि जंग जो इरादो ई ख़तमु करे छॾियो ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तक़रीबन 50 ॾींहंनि खां पोइ बिना जंग जे सोभ पारां थी फ़तेहयाब थी करे मदीने वापसि मुनवरा पहुता। संदन अचण ते मुस्लमाननि तमामु घणी ख़ुशी थी ऐं सुठे नमूने उन जी आजियां कई वई। सो हाणे सुवालु आहे, ग़ज़वा तबूक जे मौक़े ते अक्सर पेपरनि में इहो सुवालु पुछियो वेंदो आहे त ग़ज़वा तबूक में मुस्लमाननि जो तादादु केतिरो हुयो। ग़ज़वा तबूक में मुस्लमाननि जो तादादु 3000 हो। अच्छा, उन खां पोइ ईंदो आहे मुस्लमाननि जो लश्कर ग़ज़वा तबूक में घणनि ॾींहंनि जे पंध खां पहुतो। ग़ज़वा तबूक में यानी कि तबूक जे मैदान में मुस्लमाननि जो लश्कर चोॾहनि ॾींहंनि जे पंध खां पोइ तबूक जे मैदान में पहुतो। अच्छा, उन खां पोइ इहो सुवालु पुछियो वेंदो आहे त तबूक जे मैदान में मुस्लमाननि नसारा क़ौम जो केतिरो इंतज़ारु कयो। तबूक जे मैदान में मुस्लमाननि नसरा जो तक़रीबन 20 ॾींहंनि ताईं इंतज़ारु कयो। इंतज़ारु कयो।
पोइ उहे न आया। उन्हनि मुस्लमाननि जा हौसला ॾिसी करे उहे दिलि शिकस्त थिया ऐं जंग जो खे जेको आहे मुलतवी करण जो प्रोग्राम कयो ऐं उहे जंग न विड़ी सघिया। अच्छा, ॿियो इहो सुवालु पुछियो वेंदो आहे त कहिड़े असाबी जेको आहे ग़ज़वाए तबूक में पंहिंजे घर जो समूरो सामान पेश कयो। मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा आहिनि, हज़रत अबू बकर, उमर, उस्मान, अली। सो इन जो जवाबु आहे ग़ज़वाए तबूक में हज़रत अबू बकर सदीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा जन पंहिंजे घर जो समूरो सामान पेश कयो। इहो अंदाज़ जेको आहे हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾाढो वणियो ऐं उनजी हज़रत अबू बकर सदीक़ जन जी साराह कई। अच्छा, ॿियो सुवालु ईंदो आहे त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा ग़ज़वाए तबूक में पंहिंजो घर जो घणो सामान पेश कयो। ग़ज़वाए तबूक में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जन पंहिंजे घर जो अधु सामान पेश कयो। अच्छा, पोइ ईंदो आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे ग़ज़वाए तबूक में केतिरो सामान पेश कयो। ग़ज़वाए तबूक में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा 900 ऊँट 1000 घोड़ा 1000 घोड़ा 29.5 किलो चांदी ऐं 1000 दीनार पेश कया। अच्छा, उन खां पोइ इहो ई सुवालु पेपर में पुछियो वेंदो आहे अक्सर त ग़ज़वाए तबूक में मुस्लमाननि जो अॻुवाण केरु हुयो। ग़ज़वाए तबूक में मुस्लमाननि जो अॻुवाण हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण हुआ। इहे हुया एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां सवाल जेके अक्सर जेको आहे पुछा वेंदा आहिनि। सो थैंक यू सो मच।